हाफ़िज़ साहब, हाजी ख़ान मोहम्मद जी जेके सोशल मीडिया ते महिनतूं ऐं ख़िदमतूं आहिनि इन मुतलिक़ तव्हां कुझु पंहिंजा राया पेश कयो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। जीअं त साईं मां हाई साहिब खे लख लख मुबारकूं ॾींदुमि जेको हे पेज तव्हां खोलियो आहे, तमामु बहितरीनु कमु हली रहियो आहे। ऐं हिकिड़ो मां अर्ज़ु रखंदुमि तव्हांखे, इहो रखंदुमि जहिड़ी तरह तव्हां हे पेज हलायो था अहिड़ी तरह तव्हां शागिर्द जे हिसाब सां तव्हां सेखारे बि ॾियो असांखे। तव्हां सीनियर नात खान आहियो, असां खां वॾा बि आहियो ऐं तव्हांजी हर ॻाल्हि पूरी सिंध में तव्हां छायल हो। इहो अर्ज़ु रखंदुमि जहिड़ी तरह हे पेज हलायो था अहिड़ी तरह तव्हां हिकिड़ो शागिर्द जे हिसाब सां तव्हां जेको आहे पेज खोलियो या इन ई पेज ते तीअं हलायो जीअं असां बि अचूं पिया, जीअं हल्के फुल्के असांखे बि जेको आहे सिखिया मिले पई। ऐं हमेशह तव्हांखे प्रोग्राम ॿिया आहिनि, राति ॾींहुं तव्हांखे प्रोग्राम आहिनि बि, पर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो कढो तव्हां जेको असां नंढनि नात खाननि खे जेको इहो टाइम मिले। ऐं जी साईं आहे न, उहा माशाअल्लाह महिरबानी आहे। ऐं हाणे मां साईं मोहसिन शाह जो हिकिड़ो शेर पेश कंदुमि त रहमान दा क़दुरु हुज़ूर खां पुछ, क़ुरान दा क़दुरु हुज़ूर खां पुछ, नात ख़ान दा क़दुरु हुज़ूर खां पुछ, ते हसान दा क़दुरु हुज़ूर खां पुछ, मेहमान दा क़दुरु हुज़ूर खां पुछ, मीज़बान दा क़दुरु हुज़ूर खां पुछ, हर सबक़ क़दर वाला मोहसन मदनी मीठे मेहरबान को पुछ। हाफ़िज़ साहब, बख़ूबी तव्हांखे इल्मु हूंदो इन प्रोग्राम जे गॾिजाणी जे मक़सद जो, ऐं इन मुतालिक़ तव्हां पंहिंजा राया। अल्हम्दुलिल्लाह, तमामु बहितरीनु असांखे ख़ुशी थी आहे त महबूब जो सना ख़ान जंहिं पूरी ज़िंदगी महबूब जी सना ख़ानी में गुज़ारी ऐं केतिरा ई मोहबत वारा शागिर्द बि पैदा कया। साईं जी तमामु बहितरीनु कोशिशि कावश हुई, जज़्बो तमामु बहितरीनु आहे। इन प्रोग्राम जूं असां बेहदि साईं खे लख लख मुबारकूं ॾियूं था। सोबत सुपरनि जी हीअं पिणु वॾी हाज, कज़ा कजो निमाज़ वक़्तु वाराइज सोण।